साईं मुंहिंजा कंहिं इलाइक़े में हिकिड़ो दरवेश रहंदो हो। दरवेश अलाह वारो माण्हू, अलाह जी इबादत करण वारो माण्हू। हाणे कंहिं इलाइक़े में हिकिड़ो छोकिरो सो चवणु लॻो त छो न वञी कंहिं दरवेश वटि वञिजे, उनजो ख़लीफ़ो थीजे, शागिर्द थीजे, उनजो कुझु दरवेश खां सिखिजे, कुझु नसीहतूं, कुझु अलाह जी इबादत, वञा दरवेश वटि। हाणे उन छोकिरे खे बि ख़बर पई त को फलाणे हंधि को फलाणो दरवेश वेठो आहे। हाणे उहो छोकिरो हलंदो हलंदो सिधो नेठि अची उन दरवेश वटि पुॻो। दरवेश खां हाल अहिवाल कयईं। चवणु लॻो त दरवेश साईं, तूं मुंहिंजो उस्ताद, आउं तुंहिंजो शागिर्द, तोखां कुझु सिखणु थो चाहियां। जीअं तूं दरवेशाणी ज़िंदगी गुज़ारी पियो ऐं आउं बि चाहियां थो त अलाह जी इबादत करियां ऐं आउं बि कुझु सिखां तोखां। दरवेश चवणु लॻो त बाबा ठीकु आहे, तूं मुंहिंजो ख़लीफ़ो थी रह, तूं मुंहिंजो शागिर्द थी रह, मुंहिंजो तालिब थी रह, मूंखे को मसइलो कोन्हे। अलाह जी इबादत करियां थो आऊं ऐं तूं बि मूंसां गॾु अलाह जी इबादत करी। जेको कुझु मूं वटि आहे, मूंखे इल्मु आहे, सो तोखे सेखारींदुसि। छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु टाइम गुज़रिया। छोकिरो वीचारो तमामु ग़रीब हो। तो दरवेश चवणु लॻो उन छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, फलाणे हंधि हलूं था, मूंखे कुझु इबादत करणी आहे। फलाणे हंधि झंग पार करे हिकिड़ो जबल आहे, उते उन झंग में ऐं उन जबल ते वेही मूंखे 12 कलाक अलाह जी इबादत करणी आहे, उन जबल जी चोटीअ ते। छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे दरवेश साईं, आउं बि तोसां गॾु हलंदुसि। हाणे इन जो शागिर्द ऐं दरवेश ॿई निकिता उन जबल जे लाइ। हाणे अचनि पिया उन झंग मंझां, हलंदा रस्ता लताड़ींदा, कई झंग लताड़ींदा अची पुॻा हिकिड़े उन झंग में, घाटे में। हाणे उन दरवेश ऐं उन जे शागिर्द, उन छोकिरे, उन ख़लीफ़े जी नज़र कंहिं शइ ते पहुची वई। झंग में 2 ॻोथरियूं, 2 थेलियूं हिकिड़ियूं पियूं हुजनि। हाणे उन थेली ते जेके 2 हुयूं उन ते नज़र इन्हनि जी पहुची वई। दरवेश चवणु लॻो उन ख़लीफ़े खे, शागिर्द संदू खे चवणु लॻो त वञी ॾिस इन थेलियुनि में छा पियो आहे। छोकिरो आयो, उन थेलियुनि खे खोले छा ॾिसे त उन में हिकिड़ी थेली में तमामु जाम सोन पियो हुजे, सोन जा सिका पिया हुजनि, ऐं ॿी थेली में पैसा हुजनि, तमामु जाम रक़म हुजे। हाणे हिन ॿिन्हिनि ॾिठो। छोकिरो चवणु लॻो त उस्ताद, हिन में त तमामु जाम सोन जा सिका ऐं पैसा इन थेलियुनि में पिया आहिनि। दरवेश चवणु लॻो त बाबा, हिन झंग में ख़बर कोन्हे कंहिंजी दौलत आहे, केरु रखी वियो आहे हिते। आसे पासे में न ॻोठ, न घर, न कुझु, आख़िर केरु थो रखी सघे। त हाणे त छोकिरो चवणु लॻो, दरवेश साईं ख़बर कोन्हे हीअ दौलत हले कंहिंजी आहे, पर पई इन झंग में आसे पासे में को माण्हू कुझु बि कोन्हे। तो दरवेश साईं, मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे, आउं तमामु ग़रीब आहियां, मिसकिन माण्हू, ही दौलत आहे तमामु जाम मिली आहे, हाणे हिते आहे त केरु कोन, इहा दौलत आउं खणां। दरवेश चवणु लॻो उन छोकिरे खे त बाबा ॻाल्हि ॿुध, तूं मूं वटि इल्मु सिखणु आयो आहीं। चई हाओ। चई बाबा, ही दौलत न खण, पाण दरवेश माण्हू ऐं दौलत सां पंहिंजी ॻाल्हि ठहे कोन, इन शइ खे छॾे ॾे, दौलत तमामु ख़राबु आहे, न खणी आ। छोकिरो चवणु लॻो त दरवेश साईं, हाणे अलाह साईं पाण खे ॾियारी आहे, हिते पई आहे इन झंग में, आसे पासे में को आहे कोन, सो हाणे पाण खणूं था। दरवेश मना करणु लॻो, चवणु लॻो त न बाबा, ही शइ न खण, ही शइ दौलत तमामु ख़राबु, दौलत कमु न ईंदी अॻियां। तो हाणे छोकिरो मञे न, त हिते दरवेश चवणु लॻो इन छोकिरे खे त चलो ठीकु आहे, आसे पासे में ॾिसी आहे को माण्हू वग़ैरह या को घर, को ॻोठ त आहे कोन। हाणे उन महिल वियो उहो छोकिरो, हिते हुते ॾिसी आयो त केरु ई कोन हो। छोकिरो आयो, दरवेश चवणु लॻो त दरवेश साईं, फ़िलहालु त केरु आहे कोन। त हिते दरवेश चवणु लॻो उन छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, हाणे ही पासे में जी जबल आहे, परियां ई आहे, पासे में जबल आहे, आउं वञा थो होॾां उन जबल जी चोटीअ ते चढ़ी वञी 12 कलाक इबादत करियां थो। तूं हीअं कर, हाणे ही वण तमामु जाम वॾा आहिनि। चई हाओ। चई कंहिं वण ते चढ़ी, तमामु घाटो वण हुजे, उन जी चोटीअ ते चढ़ी आहीं, ॾिस मतां को अचे जंहिंजी दौलत हुजे को खणे, ऐं जेसि ताईं आउं बि हुतां 12 कलाक में अलाह साईं जी इबादत करे ऐं वरी वरियो थो अचां। ऐं ॾिसजी केरु बि अचे, दौलत खणे, कुझु बि करे, छा बि करे, पर तोखे ॻाल्हाइणो कोन्हे, न को हुनखे हक़ल करणी आहे, तूं माठि करे ॾिसजी पियो, तेसि ताईं आउं वरी ईंदुसि। छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे छोकिरो आयो, कंहिं वण ते चढ़ी ऐं वेही रहियो, घाटो वण। हाणे ॾिसे पियो उन थेलियुनि में अखु हुजे हिन जी। दरवेश निकितो, सिधो आयो उन जबल ते, जबल जी चोटी ते चढ़ी ऐं लॻो अलाह साईं जी इबादत करणु। हाणे थोरी देरि गुज़री, थोरो टाइम थियो, छोकिरो ॾिसे पियो त 4 हमरा अचनि पिया। 4 हमरा, उहे 4 शिकारी हुजनि, बंदूकूं हुननि जे हथ में हुजनि। हाणे अचनि पिया, हाणे ईअं ई घुमंदा फिरंदा, शिकार त हुननि खे को अहिड़ो मिलियो कोन। अची उन थेलियुनि वटि पुॻा, छा ॾिसनि त ही 2 थेलियूं पियूं हुजनि। त हाणे ॿई चवणु लॻा, 4 ई जेके हुआ से हुन मुंहिंजा 2 चवणु लॻा त ॾिसो थेलियूं ख़बर कोन्हे पियूं वञे हिते, ख़बर कोन्हे कंहिंजियूं आहिनि। हाणे हुन मुंहिंजा 2 आया, अची ॾिसनि त उन मंझि सोन जा सिका ऐं हिकिड़ी में पैसा पिया हुजनि।
तो चवणु लॻा त हीअ दौलत आहे, सोन जा सिक्का, थैली हिकिड़ी भरी पई आहे हिकिड़ी पैसनि सां। हाणे उहे 4 शिकारी पाण में यार हुजनि, तो चवणु लॻा त हाणे हिते त को आहे कोन माण्हू, आसे पासे में कंहिंजो घर बि कोन्हे, इन झंग में ही दौलत मिली आहे, छो न इहे पाण खणूं। तो इहे 4 चवणु लॻा त चलो ठीकु आहे पाण खणूं था। हाणे छोकिरो वेही ऐं हिननि जो नज़ारो ॾिसे पियो, हिननि जो लका ॾिसे पियो। हाणे दरवेश जीअं चई हो ईअं उफ़ बि न करे, न ॻाल्हाए सघे, माठ करे वेहो ॾिसे पियो। तो हाणे 4 चवणु लॻा त हाणे फ़िलहालु हिते वेहूं था, तकड़ि कोन्हे, पाण विराए खणंदासीं ही मिल्कियत। तो हिन मञा 2 चवणु लॻा, हिकिड़ो 2 चवणु लॻा त हाणे 2 ॼणा पाण हिते वेहूं था, तकड़ि आहे कोन, 2 ॼणा वञनि किथे परियां हिकिड़ो शहर ॿर को हुजे, त वञी को मानी वठी अचे त मानी खायूं। पोइ 4 हिते मानी खाए ऐं मिल्कियत ही विराए पोइ पाण हलंदासीं। तो हाणे चवणु लॻा त चलो ठीकु आहे, सलाह हिननि जी थी वई। हाणे 2 ॼणा उते वेही रहिया उन थैलियुनि जे पासे में उते, ऐं 2 ॼणनि खे हिननि मोकिलियो मानी वठण जे लाइ। हाणे 2 ॼणा निकिता, सिधो आया शहर कंहिं में, ॻोल्हींदा ॻोल्हींदा शहर में अची पुॻा। तो हाणे हुननि चयो त हाणे मानी पाण वठूं था, हुननि बि पाण में सलाह कई। पाण में सलाह कई त मानी पाण वठूं था, पाण 2 ॼणा जेको मानी हिते खायूं था, बाक़ी जेके पंहिंजा 2 साथी आहिनि उन जे लाइ मानी वठूं था, उन मानी में पाण हणूं था ज़हर। तो उहे 2 ॼणा मानी खाईंदा ऐं उहे 2 मरी वेंदा, बाक़ी रही आहे जेका मिल्कियत पाण 2 ॼणा आहियूं पाण में विराईंदासीं, हिसो तूं खणजांइ हिकिड़ो हिसो आऊं खणंदसि। हाणे उन 2 शिकारियुनि बि पाण में सलाह करे छॾी। सोचणु लॻा त चलो ठीकु आहे। सो हाणे हुननि हुते मानी खाधी, बाक़ी 2 मानी जेको हिननि जे लाइ वरिती 2 ॼणनि जे लाइ, सो उन में हिननि ज़हर मिलाए छॾियो। हाणे उतां मानी खणी अचनि पिया हिननि जे लाइ, त ही पोयां जेके 2 वेठा हुआ उन दौलत ते, जेके 2 ॻंढिड़ियूं पियूं हुजनि थैलियूं, हाणे उहो 2 चवणु लॻा त ॻाल्हि ॿुध, हाणे इहे जेके 2 विया आहिनि पंहिंजे लाइ मानी वठण पाण वारा यार, चई हओ, चई मानी वठी जीअं अचनि त पाण इन खे मारींदासीं, बंदूकनि सां इन 2 खे पाण मारे छॾींदासीं, ऐं पोइ ही दौलत जेका आहे सो पाण रहंदासीं 2 ॼणा, सो पाण 2 पाण विराए खणंदासीं। तो चवणु लॻा त चलो ठीकु आहे। हाणे हू बि आया, अची हिननि वटि पुॻा। हिननि 2 छा कयो, जो बंदूकूं खणी ऐं उन 2 शिकारियुनि खे, जेके हिननि जा यार हुआ दोस्त हुआ, उन्हनि खे हिननि मारे विधो, हू 2 मरी हलिया। हाणे हू लका सॼो ॾिसे पियो छोकिरो, उन दरवेश वारो शागिर्द। हाणे 2 खे मारे वियो, 2 चवणु लॻा त हाणे ही 2 मरी विया आहिनि, दौलत पाण विराईंदासीं, हाणे ही मानी वठी आहे न, पाण मानी खायूं। हाणे हिननि उहा मानी खोले खणी खाधी, थोरी देरि खां पोइ ही 2 ॼणा मरी हलिया। 2 खे हिननि गोली हणी मारे छॾियो, बाक़ी जेका मानी में ज़हर विझी आया, सो ही 2 ॼणा मरी हलिया। 4 ई थिया पूरा उते, दौलत रही उते, 4 ई मरी विया। त हाणे एतिरे टाइम में उहो दरवेश पुॻो, 12 कलाक थी विया अलाह जी इबादत करे, सो बि अची पुॻो। हिन छोकिरे ॾिठो त दरवेश अची वियो, ही छोकिरो बि उन वण तां लही सिधो अची हुते पुॻो। दरवेश चवणु लॻो हिनखे त ॾे ख़बर, ही 4 ई हमरा हिते पिया आहिनि, मुआ पिया आहिनि, ख़ैर आहे हिननि सां। त छोकिरो चवणु लॻो त दरवेश साईं, मूं हिननि सां न ॻाल्हायो न छा, मूं हिननि जो लका, हिननि जो नज़ारो ॾिठो पिए त ही 4 ई आया ऐं ही ख़ज़ानो, ही दौलत जेका ॾिठी। तो हाणे 2 ॼणा विया, लॻे थो ही मानी पई आहे, मानी वठण जे लाइ हिननि मोकिलियो, ऐं हू मानी में उतां को ज़हर विझी आया, ऐं ही हिते जीअं पुॻा हिन 2 हुननि खे गोली हणी मारे छॾियो, ऐं मानी में शायदि ज़हर हो। तो हाणे हिननि बि खाधो, ही बि मरी हलिया। त हिते दरवेश चवणु लॻो उन शागिर्द खे, उन ख़लीफ़े खे, त अबा ॾिठई न, दौलत ते झेड़ो, दौलत ते झेड़ो ईअं थींदो आहे। हाणे ही पाण में यार 4 ई शिकारी, सॼी उमिरि पाण में ई शिकार कंदा हुआ, गॾु ईंदा हुआ, मिलंदा हुआ, खिलंदा हुआ, हर शइ कंदा हुआ, शिकार बि गॾु कंदा हुआ, पर दौलत हिननि खे मिली, हिक ॿिए जा वेरी थी पिया, ऐं हणी हिननि पंहिंजो पाण खे मारे छॾियो। हाणे हुननि जी दिलि में बि लालच थी, मानी में ज़हर विझी आहे हिन खे मारण जे लाइ, ऐं हिननि जी दिलि में बि लालच थी वई, सो हिननि बि हुनखे मारियो, त हिननि बि हिन खे मारे छॾियो। तो बाबा ॻाल्हि ॿुध, ही दौलत उहा शइ अथई जेका माण्हू माराए थी। हाणे ॾिठिन, तॾहिं मूं तोखे मना पे कई त ही दौलत न खण। हाणे हिननि खे इहा दौलत मिली, हिननि पंहिंजो पाण खे मारे छॾियो। तूं सोचिजे, अगरि तूं इहा दौलत खणी हले त तोसां छा थिए हा? आई ॻाल्हि सम्झ में या न? चई दरवेश साईं, ॻाल्हि तुंहिंजी बिल्कुलु सही आहे, इहा दौलत ते ही 4 ई पाण में माना मरी हलिया। जे अगरि आऊं खणां हा त ख़बर कोन्हे मूंखां बि छा थी हा। तॾहिं त पुटु आऊं तोखे मना कंदो आहियां, माना मना कयमि त दौलत ख़राबु शइ आहे। दौलत ईंदी आहे त माण्हू अलाह साईं खे विसारे छॾींदो आहे, अलाह साईं जी इबादत नाहे कंदो, ऐं दौलत में माण्हू अलाए छा छा करे छॾींदो आहे। अञा बि जे दौलत तूं खणी त पोइ भले खण। ॾिसी पियो हिन दौलत ते ही 4 ई पंहिंजो पाण खे मारे विधो। 4 ई दोस्त यार पका, 4 ई शिकार कंदा हुआ। जे अगरि अञा बि ही दौलत खणी त भले खण। त हिते छोकिरो चवणु लॻो दरवेश खे त उस्ताद बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि लखनि जी आहे, हिन दौलत ते ही पंहिंजो पाण खे मारे वेठा,
सो इहा दौलत मूंखे खपे ई कोन थी, आउं खणां त ख़बर कोन्हे दौलत जे नशे में आउं बि हले छा करियां हुआ। तो दरवेश चवणु लॻो त बाबा पाण खे अलाह साईं जी इबादत करणु खपे, दरवेशाणी ज़िंदगी गुज़ारणु खपे। तो हाणे दरवेश चवणु लॻो उन छोकिरे खे त तोखे सुठो सबक़ु अॼु मिलियो हूंदो इन ॻाल्हि मंझां दौलत तां, इहा अक्सर जहिड़ा दौलत तां थींदा आहिनि। तो छोकिरो चवणु लॻो त बिल्कुलु दरवेश साईं तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। हाणे उन महिल उहो दरवेश उहो छोकिरो उतां थी आई वापसी हलिया आया ऐं दरवेश वरी जेको इल्मु हो हेॾां होॾां सो इन छोकिरे खे सेखारींदो रहियो। तो दोस्तो उमेद आहे हिन कहाणी मां तव्हांखे बि सबक़ु सुठो मिलियो हूंदो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं हिकु अदद कमेंट बि ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।